अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मलीर मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। अवाम में हुकूमत जे दरमियान रसाई ऐं शफ़ाफ़ियत पैदा करण लाइ सिंध हुकूमत इंतज़ामिया मलीर पारां हैंड्स जे ताउन सां जदीद तरीन टेक्नोलॉजी इस्तेमाल करे सिंध में गवर्नेंस खे उजागर कयो। हुन सुठे तरीक़े जे अमल जी शुरूआत ज़िले मलीर मां करे मलीर ऑप्शनल वेबसाइट ठाही वई आहे, जंहिं मलीर में कमु कंदड़ तमाम सरकारी इदारनि जी तफ़सील ऐं ॼाण मौजूदु आहे, जेका अवाम लाइ फ़ाइदेमंद आहे। उन वेबसाइट जो मुकमिल नालो मलीर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन मलीर आहे, जेको अवाम जी रसाईअ लाइ लिंक ठाहियो वियो आहे। वेबसाइट खे ज़्यादा खां ज़्यादा ऑनलाइन सर्विस जे तहत ठाहियो वियो आहे। वेबसाइट ते कमु जारी आहे। उन सिलसिले में प्रोजेक्ट जे विज़न खे मुकमिल सम्झण ऐं उन जा फ़ाइदनि खे मुकमिल सम्झाइण जी मालूमात हासिल करण लाइ हिकु रोज़ वर्कशॉप रखियो वियो आहे, जंहिंमें तमामु रजिस्टर्ड सोशल ऐं इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ऐं तमामु नुमाइंदनि ऐं कराचीअ में कमु कंदड़ सहाफ़ियुनि खे दावत ॾिनी वई आहे। वर्कशॉप में मलीर जी वेबसाइट जे ज़रिए माण्हुनि खे मालूमात ताईं रसाई ऐं गवर्नमेंट ऐं प्राइवेट शोबे मां हासिल थींदड़ सर्विस जे लाइ ऑनलाइन वेबसाइट जे बारे में आगाही ॾिनी वई। वेबसाइट खे आसान वधीक एडिट करण लाइ सहाफ़ियुनि पंहिंजी राय ॾिनी। कराचीअ जे TV चैनल न्यूज़ चैनल्स जे सहाफ़ियुनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते प्रोजेक्ट मैनेजर इमाम अली ॾेथो मुकमिल ताउन करायो।